दादूमल कोर्ट पेश करे आए सरवर जलाल सोलंकी। दादू पुलिस हेडक्वार्टर सामू मोटरसाइकिल के स्पेयर पार्ट से दुकान में 50 लाख रुपये जो सामान ऐं नकद रोक रकम चोरी कये विया। बदअमनी खिलाफ शहरीन ॿिए ॾींहुं भी रोडन ते निकिरी आया। दुकानदारन शहरीन एहतियात जी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। दादू पुलिस खिलाफ सख्त नारेबाजी पुण कई। मुज़ाहिरीन शमन मला, हफीज़ कमरानी, वहीद पंवर, अब्दुल्ला मलक ऐं ॿियनि दायो आहे त दादू पुलिस शहर के ॾुआरीन हवाले करे पाण निंड में सुम्ही पई आहे। रोज़ानो शहर में फुरूं दाड़ा चोरियूं मामूल बणिजी विया आहिनि। पुलिस ॾुआरी जो साथारी बणियल आहे। इन्हनि चयो त SSP दादू एजाज अहमद शेख ॾोहनि ते ज़ाब्तो आणण में मुकमल नाकाम थी चुको आहे। दादू जा थाणा होम डिस्ट्रिक्ट SHO ऐं इंचार्ज रखे ठीके ते ॾिना विया आहिनि। दादू जा शहरी वापारी कारोबारी माण्हू गैर महफ़ूज़ आहिनि। शहर या इंडस हाईवे तोड़े लिंक रोडन ते ॾींहं ॾिठे जो राति जो फुरूं थियनि थियूं। पुलिस हिकु बि रिकवरी न कराए सघी आहे। हिननि IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त SSP दादू ऐं होम डिस्ट्रिक्ट SHO ऐं इंचार्जन खे हटाए शहर जो अमन ईमान बहाल करे शहरीन ऐं दुकानदारनि खां फुर ऐं चोरी थियल सामान वापसि करायो वञे। ॿी सूरत में एहतियाजी तहरीक हलाई वेंदी।